आदिलपुर भरसा पुरानी दुश्मनी तां क़त्ल थियल नौजवान जो केस दाख़िल। गुज़िरियल राति चनापाड़े में मोहम्मदानी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में हलंदड़ पुराणे खूनी तकरार तां फायरिंग कई वई हुई। गोलियूं लॻण सबबि 17 वरियनि जो करमुला मोहम्मदानी मारिजी वियो। 4 जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। जल्द जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो, पुलिस पारां इहो चयो वियो आहे। अपडेट करे रहिया आहियूं नाज़रीन खे। आदिलपुर भरसा पुरानी दुश्मनी तां क़त्ल थियल नौजवान जो केस दाख़िल। गुज़िरियल राति चनापाड़े में मोहम्मदानी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में हलंदड़ पुराणे खूनी तकरार तां फायरिंग कई वई हुई। गोलियूं लॻण सबबि 17 वरियनि जो करमुला मोहम्मदानी मारिजी वियो। तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे टाइम न्यूज़ रिपोर्टर माजिद कलवर। जी माजिद, छा अपडेट्स आहिनि? हद में मोहम्मदानी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में 30 साल अॻु हलंदड़ पुराणे तकरार तां हिकिड़ो ॿीहर भड़की पियो आहे, जंहिंजो रुख अख़्तियार कयो वेठो आहे। आदिलपुर शहर जे मुख पाड़े चना मौला में हथियारनि पारां घर अंदरि दाख़िल थी करे नौजवान करमला मोहम्मदानी खे मथे में धक हणी सबबि क़त्ल करे फरार थी विया। जंहिं बाद वाक़े बाद लाश तालका अस्पताल घोटकी मुंतक़िल कयो वियो। आउं तव्हांखे ॿुधाईंदो रहां त मोहम्मदानी बिरादरी में 1988 में चोरी मामले तां इहो पुराणो तकरार हलंदो आहे, जंहिंमें हिन वक़्त ताईं अॻु जेको आहे 6 जानियूं ज़ाया थी चुकियूं आहिनि। जॾहिं त अॼोकी वाक़े बाद हिकु ॿियो नौजवान क़त्ल थी वियो आहे। वाक़े बाद इलाइक़े में ख़ौफ़ हैरात पकिड़िजी वियो आहे। ठेकेदारी जी सूरत थी वई आहे। होॾां मुतासिर घर जो जेको आहे त ॾाढो आहे मक़बूला जो हाथी नसीर मोहम्मदानी मीडिया खे ॿुधायो त कंदकोट मां चोरी जे मामले तां शुरू थियल तकरार सबबि हू पंहिंजे अबाणो ॻोठ छॾे 25 सालनि खां आदिलपुर मुंतक़िल थिया, पर खूनी तकरार पीछो न छॾियो। जंहिं बाद 2 अरसे खां पोइ हिकु ॿीहर जेको आहे त जवाबदारनि पारां घर अंदरि दाख़िल थी करे नौजवान समेत बीठल माल ते फायरिंग कई, जंहिंमें नौजवान करमला जेको आहे वाक़े रहंदे तॾहिं ताईं फौत थी वियो, जॾहिं त जवाबदारनि पारां हवाई फायरिंग कंदे फरार थी विया। राब्तो कंदे इहो बि वारसनि चयो त एडिशनल एसएचओ अब्दुल जब्बार पठाण 2 ॾींहं अॻु जेको आहे त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वारसनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे पुलिस हवाले कयो, पर अब्दुल जब्बार पठाण पारां जवाबदारनि खे ॻोड़ी रिश्वत छॾे ॾिनो। जंहिंखां पोइ जवाबदार हिकु दफ़ो ॿीहर असांजे घर ते हमलो थियो, जंहिंमें नौजवान असांजो क़त्ल थी वियो आहे। हिन वारसनि जेको आहे त एसएसपी घोटकी समेत आला अफ़सरनि खां मुतालबो कयो त जवाबदारनि सां गॾोगॾु एडिशनल एसएचओ अब्दुल जब्बार पठाण खे हटाए सघनि त कार्रवाई कंदी। जॾहिं त ॿिए तरफ़ आदिलपुर एसएचओ ज़हीर भुट्टो सां राब्तो कंदे हिन ॿुधायो त वाक़ियो पुराणी तकरार सां पेश आयो आहे। जवाबदार मथां वारसनि जी फिराद ते 4 जवाबदारनि मथां कालम 302 ते गंभीर मोहम्मदानी समेत अफ्ताब मोहम्मदानी ऐं 2 जवाबदारनि मथां केस दाख़िल कयो आहे। जॾहिं त कोशिशूं जवाबदार जी गिरफ़्तारी जारी आहे। आदिलपुर पुलिस हिन वक़्तु ॿियो ॾींहुं जेको आहे गुज़िरियो थो, हिन वक़्त ते जवाबदार गिरफ़्तार न सघी आहे। हिन वक़्तु 3 जायूं अॻु ऐं जेको आहे हिन जायुनि समेत 4 माण्हू क़त्ल थी विया आहिनि, मगर हिन वक़्तु हुकूमत तोड़े पुलिस ऑफिसरनि कख भञी बि ॾिनो कयो आहे। जी माजिद, तव्हांजी महिरबानी तफ़सील खां आगाह करण लाइ।